जनाब भलीकार चंदासीं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी सिंध दरिया मां तकरारी कैनाल कढण ते ॻणती जो इज़हार करे छॾियो आहे। अपडेट कयो आहे गैर मुखादिम वारी काउंसिल में तकरारी कैनाल जो मामलो उथारण जो फ़ैसिलो। पीपीडी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी के इजलास की पधराई जारी। सीईसी पारां गैर मुखादिम वारी काउंसिल जो इजलास फौरी सॾाइण जो मुतालबो पधराई में इहो ॼाणायो वियो आहे। तकरारी कैनाल जो मामलो फौरी तौर ते गैर मुखादिम वारी काउंसिल में उथारण जो मुतालबो। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास थियो। इजलास की पधराई जारी कई वही है। अॻवाननि मीडिया से बि ॻाल्हि ॿोल कई है। पीपल्स पार्टी पारां कुरम में सामान पहुचाइण लाइ रस्तनि खे फौरी तौर खोलण जो मुतालबो कयो वियो आहे। पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी पारां कुरम में अमन जी बहाली जो भी मुतालबो कयो वियो। सीईसी गवर्नर केपी तरफां ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सॾाइण की वाखाण कई। मुआदे तहत पंजाब ऐं इस्लामाबाद में मकानी चूंडूं कराई वञनि। सीईसी की पधराई जारी कई वही है। पीडब्ल्यूडी कराची डॉक लेबर बोर्ड यूटिलिटी स्टोर्स में मजदूर दुश्मन कदमनि ते भी ॻणती जो इज़हार कयो वियो। सीईसी के इजलास में हारनि खे इमदाद न मिलण ते बि ॻणती जो इज़हार कयो वियो। पधराई में इहो ॼाणायो वियो आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी सिंध दरिया मां तकरारी कैनाल कढण ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। गैर मुखादिम वारी काउंसिल में तकरारी कैनाल जो मामलो उथारण जो फ़ैसिलो। पीपीडी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी के इजलास की पधराई मूजिब सीईसी गैर मुफ़ादन वारी काउंसिल जो इजलास फौरी सॾाइण जो मुतालबो कयो आहे। तकरारी कैनाल जो मामलो फौरी तौर ते गैर मुफ़ादन वारी काउंसिल में उथारण जो भी फ़ैसिलो कयो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठि पीपल्स पार्टी जो सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास इस्लामाबाद में थियो आहे। पीपल्स पार्टी पारां कुरम में सामान पहुचाइण लाइ रस्तनि खे फौरी तौर खोलण जो मुतालबो भी कयो वियो। अवां खे आगाह कंदासीं। मुआदे तहत पंजाब ऐं इस्लामाबाद में मकानी चूंडूं कराई वञनि। सीईसी जी पधराई में अहिड़ो मुतालबो कयो वियो आहे। अपडेट कयूं पिया पीपल्स पार्टी की सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी सिंध दरिया मां तकरारी कैनाल कढण ते ॻणती ज़ाहिर करे छॾी।